पानी तैयार करो सही पानी पीना न थधो पानी साईं नाश्तो कंदो पियो आगो लायो बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम छाता क्यों केड़ा दी वञे पापा तव्हांजो कहिड़ो कैरेक्टर आहे माशाल्लाह हिन नए सोप सीरियल दोलाप में हिनमें मुंहिंजो इरफान जी अम्मी जो हाँ। गुरु आहे इरफान अच्छा अम्मी जो कैरेक्टर आहे तो माशाल्लाह रिकॉर्डिंग हले पई स्टार्ट थी आहे अॼु हाँ हा गर्मी आहे ॾाढी गर्मी आहे ना पूछो ॾाढी आहे नरम आहे घणी गर्मी आहे है न चलो बेस्ट ऑफ लक हे ॾिसो असांजे पाण फ्लाइट में कोन्हे तव्हांखे त सवेर सीउ पियो थिए तव्हां चयो मुंहिंजा सीन उस ते कयो तव्हां पाण उस ते विया अहिड़ी गर्मीअ में मां त न वई आहियां हे मां पाण सां गॾु खणी आई आहियां गर्मीअ जी माशाल्लाह चलो बेहतरीन थैंक यू बाबा जियो असिस्टेंट डायरेक्टर बाबा तव्हां माशाल्लाह तव्हांजो मीरा पिछला मीरा पिछला हाँ बाबा जी जी तव्हां माशाल्लाह ॿियो प्रोजेक्ट माना मेगा प्रोजेक्ट हिकिड़ो तव्हां फाइनल करे आया बिल्कुलु बिल्कुलु तकरार नाले सां हा हाणे वरी ॿिए ते लॻायो था स्टार्ट थियण वारो आहे नओं साॻियो ई राइटर ॿुधो आहे गर्मी में तव्हांजी तबियत ख़राबु थी वई हा टियों ॾींहुं तबियत ख़राबु थी वई गर्मी लॻी वई शुक्र आहे दवा वग़ैरह वरितीसीं ऐं टेबलेट वग़ैरह खाधीसीं हाणे कुझु बहितर आहे अॼु थोरो टाइट कमु हले वेठो थो वाह कास्ट जे बारे में ॿुधायो हिन सोप सीरियल जी कास्ट कास्ट तक़रीबन तमामु वॾी अथसि बहितरीनु सिंध जा जेके बि आर्टिस्ट आहिनि उहे आहिनि निसार शाह आहे साल उमेद अली तलवड़ आहे इरफान शेख आहे माशाल्लाह नओं आयो हा जेको तकरार में मीर जे किरदार में हो। अच्छा हा हा सही वाज़े करे ॿुधायां थो माशाल्लाह हुन खां अलावा जावेद अबड़ो आहे निशार समूह आहे अख्तर खोखर आहे ऐं आज़म मेंगल आहे माशाल्लाह इजाज़ मला आहे हाँ कास्ट तमामु बहितरीनु आहे कास्ट में जेको हिते जावेद अबड़ो हा माशाल्लाह सां तमामु कमु हले पियो तेज़ी सां ऐं असांजा व्यूअर्स सेट हो सुबुह खां वठी कमु कयो आहे माशाल्लाह तक़रीबन 12-13 सीन कढी आहे हुन महिल ताईं ऐं कमु गर्मी जे करे थोरो डिले बि हले वेठो हा हल्को फुल्को बि हले वेठो पर माना कमु करिणो आहे गर्मी बि आहे आर्टिस्टनि खे साई विझणी आहे हा सर मैक्स बि रखिणो आहे उन्हनि खे हा माशाल्लाह सर स्टोरी अहिड़ी क़िस्म जी आहे किथे ट्रेजिडी आहे किथे एक्शन आहे ऐं किथे त वरी कॉमेडी जो फीमेल आर्टिस्ट जे बारे में ॿुधायो फीमेल फ़िलहालु त असां वटि आपा शमीमा आई आहे हा शमीमा आई आहे ऐं नाला बाबू आई आहे ऐं हुन खां अलावा मुर्क आई आहे ॿी सना रज़ा अथसि माशाल्लाह ऐं खजूर वधीक न ख़बर अथव सर असांजे सोप सीरियल जो डायरेक्टर फर्ज़ंद मलिक सर तव्हांखे सभ खां पहिरीं मुबारकूं हुजनि ऐं तव्हांजो जेको आहे सो सोप सीरियल स्टार्ट थी वियो आहे सर अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद ॾिसंदड़नि खे अब छा नालो थी चैनल जो मीरा ऑफिशियल मीरा ऑफिशियल तव्हां फर्ज़ंद मलिक जो सोप सीरियल ज़हर ज़िंदगी खां पोइ असां दोलाब ड्रामे जे सेट ते बीठा आहियूं ऐं इंशा ताला जेको पहिरियां शिकायतूं हुयूं आवाम जूं व्यूअर जूं उहो हिन ड्रामे में दूरि कंदासीं ऐं अहिड़ा अहिड़ा सुहिणा असांजा हीरो आहिनि मीरा ऑफिशियल वरी हिते बसि नालो तव्हांखे नथा ॿुधाइनि अच्छा सोडल अथसि नालो हा ठीकु आहे सोडल नालो सो ही बहितरीनु स्क्रिप्ट लिखियो असांजे नूर और काफ़ी असांजा दोस्त जेके असांखे सुवाल कंदा आहिनि त तव्हां सिर्फ़ु हथियार कल्चर ई ॾेखारियो आहे ड्रामनि में ऐं जेके दोस्त मुंहिंजे ख़्याल में तंग कंदा आहिनि उहे जस्ट सिर्फ़ु सोशल मीडिया जे हद ताईं उहे को बि प्रोजेक्ट को बि राइटर लिखंदो आहे त उनमें हर प्रोजेक्ट में हर कहाणी जो इहो पहलू हूंदो आहे त उनमें मैसेज की मैसेज लाज़मी हूंदो आहे पर उहा तव्हांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तव्हां उहो ॾिसंदो ऐं हिन ड्रामे में हिकिड़ो अहिड़ो ट्रैक लिखियो वियो आहे जेको मां उहो ॿुधाए नथो सघां
बाक़ी तव्हां ड्रामे ॾिसण खां पोइ घटि में घटि जेके असांजा सिंधी व्यूअर आहियो या जेके सिंधी ड्रामे खे घणो ॾिठो वञे थो ऐं जेके तनक़ीद पर इस्लाह कंदा आहिनि असां उन्हनि जो क़दुरु था कयूं। ज़ाहिर आहे ग़लतियूं कमियूं कोताहियूं थींदियूं उहे अवं ई असांखां दुरुस्त कराईंदो, पर असांजी बि इहा रिक्वेस्ट आहे त हीउ प्रोजेक्ट ॾिसी जेका हक़ीक़त हुजे उन ते कमेंट लाज़मी। ज़रूरी महिरबानी। ऐं कास्ट जे बारे में ॿुधायो। माशाल्लाह सां ॿुधो आहे मेगा कास्ट आहे तव्हांजी। कास्ट बिल्कुलु सईद निसार शाह बादशाह, उस्ताद उमेद अली कलवरा ऐं इरफान शेख, माशाल्लाह, मोहम्मद आज़म मेंगल साहब आहे, ज़बरदस्त, बशारत समो साहब आहे, अख्तर खोखर आहे, एजाज़ मला आहे ऐं जावेद अबरो साहब आहे, कादी लियाकत आहे। काफ़ी असांजा सीनियर जूनियर आर्टिस्ट हिन में कमु कनि था पिया। उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ असांजो ड्रामो डिस्ट्रिक्ट घोटकी तालुको मीरपुर माथेले में थिए थो। मां बि उतां जो आहियां ऐं असांजा जेके घोटकी जा आर्टिस्ट आहिनि सीनियर जूनियर जेके तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, पर उनजो इहो सबबु आहे त हिकु गुरबत, ॿियो अक्सर करे लाड़काणे ऐं दादू वारनि जा ड्रामा थींदा। हाणे ॿियो दफ़ो असांजा थिया आहिनि, तॾहिं वञी घोटकी वारनि खे चांस मिलियो। ऐं जेके डिस्ट्रिक्ट घोटकी जा आर्टिस्ट आहिनि, मां मीर ऑफिशियल तां उन्हनि खे इहो मैसेज ॾियणु थो चाहियां त इंशा ताला उन्हनि खे अॻिते जेके न आहिनि स्क्रीन ते उन्हनि खे मुतारिफ़ कराईंदासीं। ऐं सभिनी जेके ई कास्ट कमु करे थी पई तमामु बहितरीनु आहे। ऐं बसि वधीक जेको सर तव्हां पुछो सर महिरबानी। ऐं फीमेल आर्टिस्टनि जे बारे में तव्हां कोन ॿुधायो? सर छा ॿुधायूं, बसि फीमेल आर्टिस्ट वाह वाह, न्याणियूं सत क़ुरान नचनि पियूं भले। हली वञ साईं। हलो न ॿियो कोन्हे न, ॿियो साईं आहे, साईं आहे।